अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानाल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदना व मुहसिनना व मुनइमना व मअवाना व मलजअना व मलाज़ना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। एक बेरो वरी ज़ौक़ शौक़ मोहब्बत सां दुरूद। मुझा दोस्तों, रमज़ानुल मुबारक जी आमद अन करीब असांजे मथां खुदा जे रहमत जो बादल बरसण वारो आहे। अहिड़ो वक़्तु अचण वारो आहे जंहिंमें माण्हुनि जे मथां अल्लाह जी रहमत जी पालूट थींदी आहे। चओ सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इज़ा दख़ल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह। जीअं रमज़ान जो चंड ॾिसबो आहे त जन्नत जा दर खुली वेंदा। जन्नत जा दर जी बहिश्त जा दरवाज़ा व खुलिकत अबवाबुन नार। दोज़ख जा दर बंदि थी वेंदा। जहन्नम जा दरवाज़ा व सुलसिलति शयातीन। जेकी भी शरीर शैतान आहिनि उन्हनि खे क़ैद कयो वेंदो आहे। ओ शैतानो तव्हां बंदि थियो, ओ जन्नतो तव्हां सिंगारजी वञो, ओ दोज़खो तव्हां बंदि थी वञो। जो रहमत जो महीनो रमज़ान अची वियो आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था वफ़ुतिहत अबवाबुर रहमती। जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त अल्लाह जे रहमत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। दर खुलंदा उहे आहिनि जेकी बंदि हुजनि। मालूम थियो त जेकी 11 महीना दर बंदि हुआ रमज़ान जे अचण सां उहे रहमत जा दरवाज़ा खुली पवंदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मन साम रमज़ान ईमानम व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। जेको सवाब जी नियत सां, ईमान सां, सवाब जी नियत सां रमज़ान जा रोज़ा रखंदो आहे उन जे गुज़िरियल हयाती जा हड़ई गुनाह रब बख़्शे छॾींदो आहे। दिल कोन थी ठरे। ओ मुझा पीरी, मुझा सोना हबीब था फरमाइनि रमज़ान जे रोज़े रखण वारनि जे दफ़्तर में को गुनाह बाक़ी न बचंदो आहे। महीना त 12 ही रब जा महीना आहिनि। सरकार फरमाइनि था त रजब शहरुल्लाह है, शाबान शहरी व रमदान शहर उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आहे। रजब शाबान मूं मोहम्मद करीम जो महीनो आहे। रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। साईं फरमाइनि था रजब जो शान ईअं आहे जीअं किताबनि में क़ुरान इज़त वारो आहे। किताब सब भलारा आहिनि पर क़ुरान क़ुरान आहे न जी। ओ मिठा सरकार फरमाइनि था त शाबान जो महीनो ईअं आहे जीअं सभिनी नबियनि में मां मोहम्मद करीम इज़त वारो आहियां। नबी सब असांजे अखियुनि जा नूर। असां सभिनी नबियनि खे मञूं था, सभु सचा आहिनि, बरहक आहिनि, पर कोई मिसल नहीं ढोलण दी। हाँ या न? हाँ, जंहिंखे वणे थी ॻाल्हि चओ सो सुभान अल्लाह चओ। कोई मिसल नहीं ढोलण दी। चुप करे मेरे
अली इथे जान यो बोलण दी ओ मुजादा सब नबी सच बरहक पर दोस्तों मुझे दिल पर नबी जड़ो दुनिया में न आयो न ईंदो सब नबी मुझे सुने हबीब जे दरजा मुझा दोस्तों महबूब जे मथा कलमे पढ़ण वारा महबूब जा गुलाम सदाइण वारा जने क़यामत जो ॾियारो थींदो नबीअनि जी नबूअत भी मुझा दोस्तों उन ॾियारे इहा तकाज़ा कंदी जो हर नबी चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर नबी मुझे सुने हबीब जे मथा कलमो पढ़ंदो ओ मुझा दोस्तों साईं दा फरमाइन त जीअं नबीअनि में मां मुहम्मद करीम वधीक इज्जत वारो आहियां तीअं महीननि में वरी शाबान जो महीनो इएं इज्जत वारो पर रमज़ान रहियो रमज़ान ॻाल्हि आई रमज़ान जी साईं दा फरमाइनि त रमज़ान इएं आहे जीअं अल्लाह जी ज़ात पंहिंजे मखलूक ते रब इज्जत ऐं शान वारो आहे साल में महीना घणा 12 महीनो रमज़ान बाक़ी ॿिया 11 महीना इएं हिन जीअं यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उन जा 11 भाउ ये 12 ही ॼणा हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा फर्ज़ंद अर्जुमंद हुया पर सभिनी 12 पुटनि में वधीक सुहिणो केरु हो हज़रत यूसुफ 12 पुटनि में वधीक हसीनो जमील हो त बाबे हज़रत याकूब खे बि हज़रत यूसुफ वधीक प्यारो लॻंदो वणंदो समझो था पोइ 11 भाइरनि खां ग़लती थी पई तो यूसुफ सिफारिश कई तो 11 की माफी मिली ओ मिठा 11 महीना बराबर भला रहन पर रमज़ान इए आज याकूब जे 11 पुटनि में यूसुफ वधीक इज्जत ऐं शान वारो हुयो 11 महीननि जूं ग़लतियूं ऐं गुनाह ऐं कुसूर रमज़ान जे सदके रब बख़्शे माफ़ करे छॾींदो पर कंहिंखे जेको रमज़ान जो कदुर सुञाणण वारो रमज़ान जी इज्जत सुञाणण वारो रमज़ान जा रोज़ा रखण वारो साईं फरमाइनि था मन हदर मिन मजालिस ज़िक्र फी रमज़ान कुतिब लहू बिकुल्लि क़दमिन इबादतु सनतिन रमज़ान जे महीने में जेको माण्हू अल्लाह जे ज़िक्र वारी मजलिस में विख भरे वेंदो आहे विख जे बदले में साल जे इबादत जो सवाब उन जे दफ़्तर में लिखजी वेंदो जेतिरियूं विखूं ओतिरनि सालनि जे इबादत जो सवाब साईं फरमायो त जेको रमज़ान मुबारक जे अंदरि के रोज़ेदार के रोज़ो खाए या खोलाए त उन खे बि रोज़े रखंदड़ जेतिरो सवाब मिलंदो साहबनि चयो कि भला असां हर कंहिंखे त एतिरी पहुच न आहे जो रोज़ा रखायूं ऐं छोड़ायूं पाण फरमायूं मानी खाराइण शर्त न आहे जे खीर जी लप ते खजूर जी गड़ी ते पाणी जे ढुक ते कंहिंखे रोज़ो रखायो या खोलायो त बि तव्हांखे रोज़ेदारनि जेतिरो ई सवाब ॾिनो वेंदो चओ अल्लाह अल्लाह सरकार फरमाइनि था रमज़ान जो पहिरियों ॾहो रहमत आहे पहिरियों ॾहो ॿियो ॾहो मग़फ़िरत आहे टियों ॾहो जहन्नम जी बाहि खां छुटकारो आहे सरकार फरमाइनि था जेको शख़्स रमज़ान जे महीने में पंहिंजे नौकरनि ते आसानी करे घर वारनि ते आसानी करे त अल्लाह बि उन जे मथां आसानी कंदो जेका औरत रमज़ान जे महीने में पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करे बचड़नि जी ख़िदमत करे रोज़ेदारनि खे मानी रधे बि खाराए पचाए थी रोज़े सां
गर्मी ते उस में दूहे में वेही मानड़ियूं पचाईंदी आ, दूहे जे करे उन्हें जे अखियुनि मां लुड़क वही पवंदा आहिनि। सरकार फरमाइनि था इन औरत खे बीबी मरियम ऐं बीबी आसिया जेतिरो सवाब ॾिनो वेंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको माण्हू रमज़ान जे महीने में हिकिड़ो रुपयो ख़ैरात करे, ॿियनि महीननि में 700 रुपया ख़ैरात कयो, रमज़ान जो रुपयो अञा वधीक शान वारो आहे। जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हो मुंहिंजा सुहिणा हबीब ईअं ख़ैरात कंदा जीअं तेज़ हवाऊं ऐं तूफ़ान लॻंदा आहिनि, जा शइ साम्हूं ईंदी आहे उनखे उॾारे खणी वेंदा आहिनि। का बि शइ गॾु करे न रखंदा हा, बचाए न रखंदा हा, जा शइ ईंदी ख़ुदा जे राह में लुटाए छॾींदा। सलात साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। वरी सलात बुलंद आवाज़। ओ मुंहिंजा दोस्तों, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त रमज़ान जे महीने में जेको माण्हू रोज़ो थो रखे त वल खुलूफ फम साइम अतयब इंदल्लाहि मिन रिहिल मिस्क। उन शाम जे वक़्त में रोज़ेदार जे वात में बुख ऐं उञ जे करे जेका बूह पैदा थींदी आहे, साईं फरमाइनि था इहा बूह अल्लाह ताला खे मुश्क ऐं अतर खां वधीक प्यारी हूंदी आहे। जन्नत में हिकिड़ी हवा घुलंदी, अहिड़ी ख़ुशबूदार मुअत्तर ख़ुशबूदार हवा घुलंदी जो जन्नतियुनि खे राहत ऐं फ़रहत अची वेंदी। अर्ज़ कंदा मौला हीअ कहिड़ी ख़ुशबूदार हवा घुली आहे? रब फरमाईंदो इहो रोज़ेदारनि जे वात जी सुरहाण। ओ मुंहिंजा दोस्तो, पोइ इन रमज़ान शरीफ़ जो क़द्र उहे सुञाणंदा जंहिंजे अंदर में ईमान हूंदो, जेकी ख़ुदा जे ख़ौफ़ वारा हूंदा, उहे ई रमज़ान जा रोज़ा रखंदा, रातुनि जो जागी इबादत कंदा, तरावीहूं पढ़ंदा। साईं फरमाइनि था मन काम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको रमज़ान जूं रातियूं जागंदो, इबादत कंदो, नफ़िल पढ़ंदो, तरावीहूं पढ़ंदो आहे, उन जे सारी जिंदगी जा गुनाह रब बख़्शे छॾींदो। रमज़ान जूं जेको तरावीहूं थो पढ़े, हिकिड़ी हिकिड़ी रकात जे बदिले में अल्लाह ताला उनखे नूर जो शहर जन्नत में अता कंदो। क़ुरान पढ़जे थो न, क़ुरान रमज़ान में क़ुरान पढ़ियो थो वञे, पोइ जेॾी महिल बानड़ो क़ुरान थो रमज़ान में वेही पढ़े त क़यामत जे ॾियारे में इहो रमज़ान ऐं क़ुरान सुहिणी सूरत में रब जे अॻियां ईंदा। अर्ज़ कंदा त मौला रब करीम जन असांजो क़द्र सुञातो, इजाज़त ॾे त उन्हनि खे गॾु जन्नत ॾे वठी। रमज़ान चवंदो ओ मुंहिंजा मौला ही मानड़ा थई जन रमज़ान जा रोज़ा रखिया, पंहिंजो जिगर प्यासो रखियूं, पेट बुखारो रखियूं, ज़ालुनि खां पाण खे रोकियूं। हे मुंहिंजा मौला करीम इजाज़त ॾे तिन रमज़ान जे रोज़ेदारनि खे गॾु जन्नत ॾे वठी वञूं। क़ुरान चवंदो ए मुंहिंजा मौला करीम ही उहे मानड़ा आहिनि जन रमज़ान में क़ुरान जी तिलावत कई हुई, ख़त्मा थिया बुधा हुया, पढ़िया हुया। ए मुंहिंजा मौला इजाज़त ॾे त इन्हनि खे पाण सां गॾु जन्नत ॾे वठी वञा। रब फरमाईंदो ओ रमज़ान ओ क़ुरान जन जन तव्हांजो क़द्र सुञातो आहे, उन्हनि खे पाण सां गॾाए वठी हलो जन्नतुल फिरदौस ॾे। पोइ रमज़ान जी शफ़ाअत खपे या न? क़ुरान जी शफ़ाअत खपे या न? हाँ, रमज़ान जा रोज़ा रखबा न? ये न त वरी पोइ होटलनि ते पर्दा अॻियों पर्दा ॾेई अंदरि वरी वेठो खाई। अरे पर्दा ॾेई माण्हुनि को त लिकी ईंदो, पर ख़ुदा जी ज़ात को त कोन थो लिकी सघे न। सरकार फरमाइनि था जे माण्हू हिकिड़ो रमज़ान जो रोज़ो बग़ैर
उज़्र शरई जे हिकिड़ो रोज़ो कज़ा कयो उनखे 9 लख साल जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो। घणो? 9 लख साल जहन्नम जी बाहि में उनखे जलायो वेंदो। हुज़ूर फरमाइनि था जे माण्हू हिकिड़ो रोज़ो रमज़ान जो बिना उज़्र जे छॾियो हाणे बाक़ी उन जी सारी ज़िंदगी बचल ज़िंदगी उहा सॼी ज़िंदगी रोज़ा रखे त बि उन रमज़ान जे रोज़े जो मटु नथा बणिजी सघनि। मिसाल हिकिड़े माण्हू रमज़ान जो रोज़ो छॾे ॾिनो हाणे उन जी बाक़ी पोयों ज़िंदगी 20 साल या 50 साल पोइती आहे या 50 साल यको रोज़े में गुज़ारे त बि उन हिकिड़े रमज़ान जे रोज़े जो मटु नथो बणिजी सघे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज वारी राति ॾिठो हिकिड़ा माण्हू आहे उन जूं मलाइका लोह जे कुंडनि सां उन जूं वाछूं चीरनि पिया। पुछा कयूं त हे जिब्रील हे केर माण्हू आहिनि? चएसि हे उहे तुंहिंजा उम्मती आहिनि जेके रोज़ा रखी वरी भॼी छॾींदा हुआ। ओ मिठा रमज़ान अचे त उन में रोज़ा रख, ॾींहं जो रोज़ो हुजे पर रोज़ो रखे। वरी हिकिड़ा छा कंदा आहिनि रोज़ो विंदराइण टीवीअ ते वेहंदा। सम्झो था साईं ॾींहुं गुज़रे कीअं गुज़रे दिलि विंदरायूं वरी टीवी ते वेठे। अरे जीअं रोज़ो पेट जो रखी पेट के मानी पानी का बचाई थी अख जो भी रोज़ो रखणो आहे। अख परावा नंग न ॾिसे, टीवी न ॾिसे, वीसीआर न ॾिसे। मुंहिंजा दोस्तो कननि जो रोज़ो रखणो आहे। गाना न ॿुध, रिकॉर्ड न ॿुध, परायूं गिलाऊं गीबतूं न ॿुधियो। कननि जो रोज़ो आहे। ज़बान सां गार गिला गीबत गंद किचरो न उछलाए, इहो ज़बान जो रोज़ो आहे। हथनि जो रोज़ो जुदा आहे, पेरनि जो रोज़ो जुदा आहे। पेरनि सां बुरे पासे ॾे विख भरे न वञी, इहो पेरनि जो रोज़ो आहे। सरकार फरमाइनि था कम मिन साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल अत्श वल जू। केतिरा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जिन खे बुख ऐं उञ को सवाइ ॿियो कुझु न मिलंदो। छो? रोज़ो रखियईं वरी साॻा बुॾा कम कंदो वते, रोज़ो रखियूं गुनाहनि जा कम कंदो वते त इन रोज़े जो रब वटि को बि हैसियत ऐं वक़्त न आहे। सम्झो था ॻाल्हि खे या न? या रोज़ो रखे वरी शाम जो इफ्तार करे हराम कमाई ते हराम पैसे ते रोज़ो खोले, इन रोज़े जी रब वटि का बि ज़रूरत कान। हिलाल खाओ, हिलाल ते रोज़ो रखो, हिलाल ते रोज़ो खोलियो त अल्लाह जी रहमत तव्हां ते बस। चओ अल्लाह अल्लाह। वरी इन रमज़ान मुबारक जे महीने जे अंदर रब हिकिड़ी रात लिकाए रखी आहे जो कुरान तो फरमाए इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। असां हिन कुरान के कद्र वारी रात में नाज़िल कयो ऐं तोखे कहिड़ी ख़बर त कद्र वारी रात छा आहे? उहा हिकिड़ी रात 1000 महीननि जे इबादत खां वधीक भली। 1000 महीना जागी, 1000 महीना इबादत करी, 83 साल तू इबादत करी, होॾो हिकिड़ी रात लैलतुल क़द्र जी जागी त 83 सालनि खां बि वधीक तुंहिंजे दफ़्तर में इबादतुनि जा सवाब लिखजी वञनि। सरकार फरमाइनि था त मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानम वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको ईमान सां सवाब जी नियत सां लैलतुल क़द्र जी रात जागंदो आहे त अल्लाह ताला उन जी सारी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾींदो। मुंहिंजा दोस्तो वरी रमज़ान जे आख़िरी ॾहे में एतिकाफ़ वेहबो आहे। आख़िरी ॾहे में पूरे ॻोठ में जा हिकिड़ो ॿ माण्हू एतिकाफ़ में वेहनि। इहा सुन्नत मुअक्किद आहे। जेकॾहिं सॼे ॻोठ मां हिकिड़ो बि माण्हू एतिकाफ़ में न वेठो त सॼे ॻोठ वारा सुन्नत जा तारिक ऐं गुनहगार लिखिया वेंदा। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू वेठो त सॼे ॻोठ वारनि तूं माफ़ थी वेंदो। मुंहिंजा दोस्तो हुज़ूर फरमाइनि था मन
एतकफ यौम इब्तिगा वजहुल्लाह, जेको माण्हू हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर एतिकाफ़ वेहे, घणो? हिकिड़ो ॾींहुं खुदा जे रज़ा जे ख़ातिर हिकिड़े ॾींहुं एतिकाफ़ वेंदो आहे त अल्लाह ताला जल शानु उन खे जहन्नम जी बाहि खां 3 खंदकूं परे करे छॾींदो आहे। हिकिड़ी खंदक एतिरी परे आहे जे ज़मीन आसमान जे विच वारो मुफ़ासिलो। पुट, ज़मीन ऐं आसमान जे विच में मुफ़ासिलो आहे 500 साल। अहिड़ियूं 3 खंदकूं जहन्नम जी बाहि खां परे थी वेंदो उहो माण्हू जेको हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ वेंदो। पर दोस्तो, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे महबूबन करीमन जो चाचो सौट हुयो, हुज़ूर जे चाचे जो फर्ज़ंद हो। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास मस्जिद नबवी में एतिकाफ़ में वेठो सलात साईं ते पढ़। वरी सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिही व असहाबिही अजमईन। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास एतिकाफ़ में वेठो आहे। हिकिड़ो माण्हू आयो मस्जिद नबवी जे कुंड में मुरझायल चेहरो निमाणो बणिजी ग़रीबाणो हाल बणाए अचे वेठो आहे त हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास चयो, सदा तूं ॾाढो ग़मगीन थो नज़र अची, छाजे करे? चईसि मूंखे ही मुश्किल आहे, ही हाजत आहे, ही ज़रूरत। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमाए त भला मां तुंहिंजे लाइ सिफारिश कयां, तुंहिंजो कमु थी वञे? चईसि पोइ तव्हांजी महिरबानी। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास जुती खणी ॿाहिरि निकितो त उन माण्हू चयोसीं तव्हां को ॻाल्हि विसरी वई छा? तव्हां एतिकाफ़ में वेठल हुया? पाण फरमाए मूंखे यादि आहे, मूंखे यादि आहे त मां एतिकाफ़ में वेठो आहियां। हुज़ूर जे मज़ार पाक ॾे इशारो करे चई त इन क़ब्र वारे फरमायो हो उहे ॾींहं अञा घणा बि कोन गुज़रिया आहिनि, उहे सोबतूं उहे ज़ियारतूं महबूब जूं अॼु ताईं मूंखे यादि आहिनि। हबीबन फरमायो त जेको हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ वेहे उन खे 3 खंदकूं जहन्नम जी बाहि खां परे कयो वेंदो, पर जेको कंहिं मुस्लमान जी हिकिड़ी हाजत पूरी करे उन खे 20 सालनि जे एतिकाफ़ जो सवाब ॾिनो वेंदो। 20 सालनि जो एतिकाफ़ हिकिड़े पासे ऐं होॾूं हिकिड़ी हाजत के मुस्लमान जी पूरी करे उन खे अञा वधीक सवाब ऐं अजुर मिले। मुंहिंजा दोस्तो, रमज़ान जे महीने में ग़रीबन मिस्कीननि जूं हाजतूं पूरियूं कयो। मुंहिंजा दोस्तो, कंहिंखे रोज़ो रखायो, कंहिंखे रोज़ो खोलायो, को ग़रीब आहे, को मुसाफ़िर आहे, उन खे मुंहिंजा दोस्तो मदद कयो जानी तरह माली तरह, जेके जन्नत जा 70 वेसा अता फरमाईंदो। जेकॾहिं के मुसलमान के जुती वठी रमज़ान में पारायो, रब करीम तव्हांजे पेरनि खे पुलसरात ते ॾकण खां बचाईंदो, पुलसरात सलामती सां उकारे पार पहुचाईंदो। मुंहिंजा मिठा, जे रमज़ान जे महीने में के ग़रीब मिस्कीन जी, यतीम बचड़े जी, बेवा औरत जी संभाल लही त रब तो ते राज़ी थी वेंदो। पर मुंहिंजा दोस्तो, हदीस पाक में अचे थो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हिकिड़े माण्हू खे मलाइक पकड़ियूं वठूं वेंदा, जहन्नम जा गट पातल हूंदसि, बाहि जा ज़ंजीर पातल हूंदसि, रड़ियूं कंदो, दाहूं कंदो, मलाइक उन खे जहन्नम ॾांहुं पकड़ियूं पिया वेंदा। ओचितो रस्ते में मुंहिंजो दिलबर नबी अची वेंदो, मदीने वारो साईं साम्हूं ईंदो, मलाइक खे फरमाईंदो त इन माण्हू खे तव्हां छो क्यों था वञो? मलाइक अर्ज़ कंदा, या रसूल अल्लाह, ही तुंहिंजो उहो उम्मती आहे जे रमज़ान जा रोज़ा छॾे ॾिना हुया, रमज़ान जी बेक़दरी कयई। या रसूल अल्लाह, हिन माण्हू जे मथां रमज़ान फरियादी आहे। हुज़ूर फरमाईंदा, जंहिं ते रमज़ान फरियादी आहे उन खां मां मुहम्मद बि बेज़ार आहियां। मां इन जी सिफारिश न कंदुसि जे रमज़ान जहिड़े पाक महीने जो क़दुरु न कयो। पर हिकिड़ी किताब में हिकायत अचे थी त हिकिड़ो मजूसी हो, मरी वियो, ॾिठो त जन्नत में घुमंदो थो। अरे मजूसी, तूं त काफ़र हुए, तूं कीअं जन्नत में आए? चई त मुंहिंजो छोकिरो हो, सो हीअं मानी हथ में खयूं, ॿाहिरि खाईंदो पियो वठे। मूं छोकिरे खे लपाट हणी चयो, छोरा मुस्लमाननि जो महीनो पाक रमज़ान जो आहे, तूं साम्हूं छो थो मानी खाए? उन रमज़ान जे एतराम में छोकिरे खे मूं लपाट हई। जेॾी महिल मौत आयो त रब मूंखे ईमान ऐं कलमे सां ॾाढाणो नसीब कर।
रब फरमायो त हिन मजूसी हुयो काफर हुयो पर मुझे रमजान जो एहतराम कई ए भला को खोले दियो दर जन्नत। ओ मिठा वो रमजान जो एहतराम कबो या न, रमजान जा रोजा रखबा या न, तरावीहूं में पढ़बियूं, हाँ एतकाफ में रब तौफीक दे त वेहबो जी। ओ मुंहिंजा दोस्तो पर जेकरे रब तौफीक दे तो रमजान जो महीनो हली मदीने में गुजारी तो वाह जा मजा। हाँ? हलो मदीने में अली रमजान जा रोजा रखो, हलो मदीने में अली रमजान जा रोजा रखो। वाह जो मज़ो आ रमजान जो, रमजान तो हुआ ही रमजान आ पर जड़े मदीने पाक में गुलाम पहुंचंदा आहिनि हली ॾिस मुंहिंजे दिल पर नबी जी सखावत कीअं था पंहिंजे गुलामनि खे रोज़ा रखाइनि ऐं खोलाइनि, कीअं थी रहमत जी वंड विरासत अचे पई। ओ दसांगल की खज़ीने दी, दसांगल की खज़ीने दी सारा जग खांदा है खैरात मदीने दी। थकजी तो कोन पिया आहियो न, हाँ? ओ सारा जग खांदा है खैरात मदीने दी, रहमत दा महीना है लोकां दियां लख ठारा साडी ठार मदीना है के लंदन भजन के पेरिस से अमेरिका वजन पर इश्क वारा ढोड़दा तो मदीने पाक दे। हो मदीनो मदीनो दिसा शल मदीनो दिसण सण मुंहिंजो ठरे साओ सीनो, मदीनो मदीनो दिसा शल मदीनो दिसण सण मुंहिंजो ठरे साओ सीनो। मदीने में आए सजो जग सलामी थिया मस्त रूमी गिजाली जामी, गिजाली जामी पुजे शल प्रिय वटे, पुजे शल पुनल वटे हिसक जो सफीनो ॾिसण सां असांजो ठरे साओ सीनो। चो मदीनो मदीनो ॾिसां शल मदीनो ॾिसण सां असांजो ठरे साओ सीनो, मदीनो मदीनो मदीने जवाली पियो सदन साड़ी प्यारो में जल्दी मदीने जो पानी, मदीने जो पानी सदे सोज से कमा करम लागमगीनो दिसण साण मुंहिंजो ठरे साओ सीनो, मदीनो मदीनो दिसा शल मदीनो। जेड़ो यार सुनो तेरी दिल पर भी दरबार सुनिया खुदा जो कसम जरी मतलब मदीने पाक में इश्क वाला पहुंचदा है।
में रमज़ान में पहुंचंदा आहिनि त मुंहिंजा सोना हबीब उन्हनि जी ख़ातिर तवाज़ा कंदा आहिनि, पंहिंजे महिमाननि जी संभाल महबूब लहंदा आहिनि। अजब रंग हूंदो आहे, अजब मेहरबानियूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, रूहानी सुकून, कल्बो बातिन, फयूज़ात, अनवारात, तजल्लियात जो अजीब आलम हूंदो। जेॾी महिल हीअ रोज़े अथर ते निगाह पवंदी आहे त लूह लूह ठरी पवंदा आहिनि। हीअ हिकिड़ो दुर्वेश वेठो हुजे पासे मुंहिंजे में, झूंगारे पियो, गुनगुनाए पियो, अखियुनि मां लुड़क पिया वहनसि। मुंहिंजो प्यारा थोरो ॾाढे त पढ़ो, थोरो आवाज़ सां पढ़ त मां बि त ॿुधां छा पियो चवे। मोहब्बत में जा पुकारे पियो, मरहबा क्या रोज़े सरकार, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा क्या रोज़े दीदार सरकार है, सारा आलम। मरहबा क्या रोज़े सरकार है, अलमदद प्यारे नबी, प्यारे नबी, जो पुकारे उसका बेड़ा पार है, जो पुकारे उसका बेड़ा पार है, सारा आलम। मरहबा क्या रोज़े सरकार है, मरहबा क्या रोज़े सरकार है। पास वीज़ा टिकट जो आवाज़े परवा, छो त सोना साईं तुझी सखी सरकार आ। बाज सां बेड़ो असांजो तार तू, दर पंजे ते सद सिगो सरदार तू, यार तू दिलदार तू मन ठार तू, दर पंजे ते सद सिगो सरदार तू, यार तू दिलदार तू। हाय हाय, रमज़ान जो मज़ो वरी वाह जो मज़ो ईद जो आहे। हकीकी ईद उहा है जेका मदीने में गुज़रे। खुदा जो कसम, जीअं न हिते ॾिसो माण्हू ईद थींदी आहे त नंढड़ा ॿार पंहिंजे वॾनि खां ख़र्ची वठंदा आहिनि, ईद जी ईद जी ख़र्ची वठंदा आहिनि, ईदी वठंदा आहिनि। पर मदीने में वञ त मुंहिंजा सोना हबीब ईद जी ख़र्ची ॾींदा आहिनि। हाय हाय, अहिड़ी ख़र्ची ॾींदा आहिनि, अहिड़ी ईद जी ख़र्ची ॾींदा आहिनि, दीन ऐं ईमान वारी, इस्लाम वारी, इश्क ऐं मोहब्बत वारी अहिड़ी ख़र्ची ॾींदा आहिनि जो ॿिन्ही जहाननि में बेड़ा ई पार करे छॾींदा। पोइ मिठा अचो त गॾिजी इल्तिजाऊं कयूं, दुआऊं घुरूं त रब करीम शला असांखे बि मदीने पाक में रमज़ान जा रोज़ा नसीब करे। अल्लाह अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अस्तगफिरुल्लाह। अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह, अल्लाह अस्तगफिरुल्लाह। हज़रत शाह गुल हसन रहमतुल्लाह अलैहि मदीने पाक पिया वञनि, मक्के में जा निकिता त पैदल पिया वञनि। हाँ, छा पिया कनि? ओ पेरे प्यादो हिदायत से सजण ससूर सब सलींद से करे पोरियो ते पलंद से पैगंबर पाक जे पाड़ो सजण सरदार सरवर जो धनी सलदे देखारे। क्या
पैदल हलन अकेला हिन हलंदे हलंदे मुंहिंजा दोस्तों बयाबान में आया पानी खत्म थी वियो मानी खत्म थी वई रेगिस्तान मुंहिंजा दोस्तों रुञा भरवा खाधो पीतो नहीं उन में बेताब थी 3 ॾींहं गुज़री विया साईं बेहोश थी किरन था मौत साम्हूं नज़र पियो अचे उन बेताबी जे आलम में अखड़ी खुली दन दिल में ख्याल आयो त जे पुनल दे वजह तो छो न उन यार के सॾु करे ॾिसां छो न उन प्रिय के मदद जे लाइ पुकारिया मुंहुं मदीने ॾे करे हल शाह गुलशन जे अखियुनि में लुड़क थी था वञनि रोई सॾु था कनि या रसूल अल्लाह अग़सिनी अदरिकनी या रसूल अल्लाह ये साईं के सजड़ा करण लगा आहिनि पुकारण लगा आहिनि सॾींदे सॾींदे अख लॻी हुई अख खुली आहे अख खुली ओ भाइरो दिल थामियो तवज्जो कयो हेॾे निहारियो जेॾी महिल अख खुली त ॾिसनि त के महबूब जी गोद में सुतो पियो आहे ये जो नेड़ खरीद से हे त वदुहा वारो चेहरो आहे हे त वल्लैल जज़ीफ़न वारो महबूब मिठो मोहम्मद करीम हुजूर जी गोद में सुतो पियो आहे सरकार जे चेहरे तो वारी पिया उगनि ऐं फरमाइनि पिया बच्चा गमगीन न थी ॾुखारो न थी तुंहिंजे ॾुखनि मेटण जे लाइ असीं पहुची विया आहियूं हाय हाय माण्हू था चवनि त रसूलुल्लाह के सॾणु शिरक आहे नाजाइज़ आहे पर हेॾे त इश्क वारनि जो मज़हब त ॾिसण साईं था फरमाइनि पिया त मुंहिंजा प्यारा तुंहिंजे दर्द जूं दाहूं असां ॿुधी वरितियूंसीं तुंहिंजे ॾुखनि मेटण जे लाइ पहुची विया आहियूं सरकार पंहिंजी लुआब दहन कढी हिन जे वात में विधी आहे बुख काॾे वई त उञ काॾे वई त परेशानी काॾे वई हली वो महबूबन करीमन भाकुर फातो गल सां लातो फरमाइनि था शुफ हादा मदीना शुफ हादा हादा मदीना पर न हू निहार हू थी मदीनो बल्कु हल ॾिठा पोइ इहा दर्द वारी दाह कर इल्तिजा कर त रब तोखे बि मदीनो नसीब कनि टिकेट नाहे वीज़ा नाहे पैसो नाहे ख़र्च नाहे परवाह नाहे इश्क वारो समरशल हुजे मोहब्बत वारी दाहशल हुजे हिन रात में अचो त गॾिजी दर्द जी दाह हणूं इल्तिजा कयूं त रब असां सभिनी खे शल मदीनो नसीब रब शल असांखे रमज़ान मुबारक जी क़द्र शुनासी नसीब फरमाए शल रमज़ान जो महीनो असांजो राज़ी थी वञे ऐं रमज़ान जो महीनो इबादत ऐं बंदगी में गुज़रे आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्तग़फिरुल्लाह अल-अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल-हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह अस्तग़फिरुल्लाह अल-अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल-हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह मुंहिंजा दोस्तों इंशाअल्लाह ताला हाणे सलातु तस्बीह जी नमाज़ पढ़ी वेंदी सलातु तस्बीह जो तरीक़ो ॿुधो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूबन जो चाचो कुराड़प में मुसलमान थियो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखों घणियूं इबादतूं कोन थी सघियूं आहिनि कुराड़प में मुसलमान बणियो आहियां मुंहिंजा सुहिणा हबीब हाण का मूंखे अहिड़ी इबादत ॾसियो जो मुंहिंजा गुनाह बख़्शजी वञनि रब राज़ी थी वञे सरकार फरमाए चाचा तोखे हिकिड़ी निमाज़ थो ॾसियां उहा निमाज़ पढ़ त तुंहिंजे सारी ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे छॾी अॻियां पोयां ज़ाहिर बातिन गुजा पधरा ॼाणी वाणी या ख़तन जेकी बि गुनाह थिया सभु बख़्शजी वेंदा पोइ हबीबन फरमाए त चाचा जे रब तौफ़ीक़ ॾेई त रोज़ इहा निमाज़ पढ़ सलातु तस्बीह पर रोज़ नथो पढ़ी सघीं त पोइ इहा निमाज़ जुमे जुमे जी राति पढ़ पर जुमे जुमे ते नथो पढ़ी त महीने में हिकिड़ो भेरो पढ़ पर महीने में हिकिड़ो भेरो न पढ़ी सघीं त साल में हिकिड़ो भेरो पढ़ साल में हिकिड़ो भेरो नथो पढ़ी सघीं ज़िंदगी में हिकिड़ो भेरो पढ़ त तुंहिंजा अॻियां पोयां नंढा वॾा सभु गुनाह बख़्शजी वेंदा मुंहिंजा दोस्तो
उहा सलातु तस्बीह जेका ख़ुसूसी तरह महबूबन करीमन पंहिंजे चाचे खे तोहफ़े तौर अता फरमाई ऐं उम्मत सॼी ते करम करे छॾियो। हाँ इंशा अल्लाह ताला हिन भरारी रात जे अंदर उहा सलातु तस्बीह जी नमाज पढ़बी। रमज़ानुल मुबारक में नफिल, ही मसालो याद रखो, नफिल नमाज रमज़ान में जमायत सां पढ़ी सघिजे थी। बग़ैर रमज़ान जे नफिल जमायत करे पढ़ण दुरुस्त न आहे। पर हाणे माण्हुनि खे सेखारणी आहे इहा नमाज, माण्हुनि खे ॾांहुं कोन थी अचे। अहिड़ी भली नमाज, अहिड़ी बरकतुनि वारी नमाज माण्हुनि खे सेखारण जे लाइ असांजे मुर्शिदनि हुज़ूर गौसुज़्ज़मां पीर मिठासी रहमतुल्लाह अलैह जन मिठड़नि मुर्शिदनि जो ही उर्स मुबारक मल्हाइजी रहियो आहे। रहमतपुर शरीफ वारा उहे सुहिणा मुर्शिद पीर मिठासी रहमतुल्लाह अलैह उहे ईअं कराईंदा हुआ जो हिकिड़ो फ़क़ीर पढ़ाईंदो हो वॾे आवाज़ त जीअं ॿिया फ़क़ीर पोयूं ॿुधनि ऐं हर को उन सां गॾु पोयूं दिल में पढ़ंदो अचे तां त उन्हनि खे बि सिख्या मिले, उहे सलातु तस्बीह सिखी पवनि, पोइ हर को वरी पंहिंजे घरनि में वञी पढ़े। सम्झो था? सो इहा सलातु तस्बीह पढ़बी, जेकी पढ़ियल आहियो से बि पढ़ंदो, पर जेकी न सिखियल आहियो से बि गॾु पढ़ंदो, त इन बहाने सां तव्हीं बि सिखी पवंदो। ठीकु आहे न? पोइ जेॾीमहिल नियत कबी त हर को पंहिंजी इनफरादी नियत कंदो। पोइ जीअं न लाउड ते पढ़ियो वेंदो तव्हीं बि उन सां गॾोगॾु पढ़ंदा अचो, तव्हीं बि उन सां गॾोगॾु दिलि जो दिलि में पढ़ंदा अचो। इमाम जीअं पढ़े पर इमामत जी पैरवी न कबी, उन जी नियत न कबी त पुठियां इन इमाम जी, ईअं न चइबी। पंहिंजी नमाज़ जुदा ॼणो पढ़ो था, पर उहो इमाम जीअं पढ़ंदो वेंदो उन मुताबिक़ तव्हीं बि पंहिंजी दिलि में पढ़ंदा वञो, तां त इन सां तव्हांखे सिख्या मिले, सिखी पओ ऐं पोइ वरी अॻिते पढ़ण में तव्हांखे आसानी थिए। उन जो तरीक़ो इहो आहे त नियत कयम नमाज 4 रकातूं नमाज नफ़िल सलातु तस्बीह, 4 रकातूं नमाज नफ़िल सलातु तस्बीह पढ़ा खुदा कारण मुख अब्दुल्ला शरीफ बानपल्ला जी अल्लाहु अकबर। पोइ औज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह पढ़बी, सूरत अलहम्द पढ़बो, सूरत मिलाइबी, सूरत पढ़ण खां पोइ 15 भेरा तस्बीह पढ़बी। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। या दिल में पढ़बी 15 भेरा। पोइ वञबो रुकू में, रुकू में तस्बीह कहिड़ी पढ़बी आहे पुट जी? सुभान रब्बियल अज़ीम। इहा तस्बीह रुकू में 3 भेरा या 5 भेरा या 7 भेरा 21 ते पढ़बी। सम्झो था? उन खां पोइ इहा साॻी तस्बीह 10 भेरा रुकू में पढ़बी। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु। इहा तस्बीह रुकू में घणा भेरा पढ़बी? 10 भेरा। रुकू को मथे सिधो दिबो समी अल्लाहु लिमन हमीद, त 10 भेरा उते पढ़बी। वरी सजदे में वञबो त सजदे में कहिड़ी तस्बीह पढ़बी आहे? सुभान रब्बियल आला। इहा तस्बीह 5 भेरा 7 भेरा 21 ते पढ़बी। पोइ वरी इहा तस्बीह सुभान अल्लाह वारी इहा 10 भेरा पढ़बी। पोइ सजदे खां सिधो थी वेहबो ॿिनि सजदनि जे विच में त 10 भेरा तस्बीह पढ़बी। वरी ॿिए सजदे में वञबो, सुभान रब्बियल आला चवण खां पोइ वरी 10 भेरा इहा साॻी तस्बीह पढ़बी। वरी 2 सजदनि खां सिधो थी वेहबो न त 10 भेरा इहा तस्बीह पढ़ी। हाणे इहा हिकिड़ी रकात मुकमिल थी। हिकिड़ी रकात में थी 75 भेरा। इन तरह सां इहे 4 रकातूं पूरियूं कबियूं। इन खे सरबो आहे सलातु तस्बीह। सम्झो था? सलातु तस्बीह पढ़बी। उन खां पोइ इंशा अल्लाह ताला ज़िक्र थींदो, ज़िक्र खां पोइ दुआ थींदी। या रहीम या करीम या हन्नान या मन्नान या सुल्तान या सुब्हान या सुब्बूह या कुद्दूस या रहमान या जलील या जब्बार या सत्तार या गफ्फार या गफूर या करीम या रहीम या अकरम अल अकरमीन या रहमान राहिमीन
या रब मोहम्मद, या रब जिब्राइल, या रब मीकाईल, सुब्बुहुन कुद्दूसन रब्बुना व रब्बुल मलाइकति वर्रूह, अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार या मुजीर, अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार या मुजीर। अल्लाहुम्मा अजिरना मिन खिज़्यि दुनिया व अज़ाबिल आखिरह, अल्लाहुम्मा अजिरना मिन खिज़्यि दुनिया व अज़ाबिल आखिरह। ए सजा रब, ए सजा परवरदिगार, ए सजा पालनहार, अज शब्बे बरात की बरकतन वारी रात में तुझे सखावत जा पढ़ा बुधी, तुझे सखावत इनायत जा ऐलान बुधी, असी तुझा गुनहगार बानाई बानियो, तुझे दरवाजे ते मेड़ खड़ी आया। मौलाए करीम, असी सब तुझे दर्द मेड़ थी आयु, असी पजा नंग मेड़ वठी आयु। मौला, असी तुझे दरबार से कुराड़ा मेड़ वठी आयु, सगीर मासूम बचड़ा मेरू मेड़ वठी आयु। बोला, असी सब तुझे दर ते मंगता बणजी आयु, पैनू बणजी आयु, खैरात पिंडड़ आयु। बोला, बोला, तुझे सखावत जो बुझो जाऊं, तू वॾो सखी आई, तू वॾो करीम आई, तू दर ते ईंदड़नि खे मेड़ो कोन ॾींदो ई, तू दरवाज़े ते अचण वारनि खे ख़ैरात जूं झोलियूं भरे ॾींदो आई। मौला करीम, असी तुझे दर ते खैरात पिंडड़ आयु। मौला, असांजे गुनाहन के माफ कर, जेकी हयाती में गुनाह कयासी अज माफ़ी अता कर, असांजे गुनाहन जी माफ़ी दे। मौला, ए मुझा अल्लाह, जेकी डोह आहिनि, खताऊं आहिनि, बुरायूं आहिनि, मदायूं आहिनि, से माफ़ कर। मुझा मौला, ए मुझा मौला, असांखे माफ़ी दे। ए मुझा मौला, असांजा दफ़्तर गुनाहन में कारा थई। मौला, ए मुझा मौला, असां तुझे सखावत जो बुद्धि पैनू बणजी आया आहियूं। पैनू के पंज कड़ी खैरात अता कर। ए मुझा मौला,
ये तेरी जमात के ने मेड़ थी वजह से खाली कौन मोटाए मौला ऐसा के खैरात अता कर मुझा मौला असा गुनाह माफ कर दुनिया जा अंज दूर कर आखिरत जा हिसाब किताब माफ कर मुझा मौला असा के दुनिया जे जिल्लत ने रुसवाइन का बचा मौला असा के हिक जरन में शर्मसार न कजा असा के हिक जरन में ख्वार न कजा ए मुझा मौला ए मुझा करीम रब हे तुझा बाना ही बानड़ियों तुझे दर ते मेड़ थी आयो या अल्लाह जेकी तुझा बानड़ा सवाल खड़ी है उहे पूरा कर दिल जो जायज मुरादू पूरियों कर ए मुझा मौला जेके बेनमाज उनके नमाजी कर जेके बद किरदार उनके नेक साले बना या अल्लाह बीड़ी पीण वारन के इन्हें आदत का बचा या अल्लाह जेकी मुश्किल में उनकी मुश्किल तू हल कर मुझा मौला ओ मुझा करीम रब तालियन के साले कर या अल्लाह इन मजलिस में अज जेकी आया तन सभी के माफी की खैरात अता कर ये तो मोटड़ का आगे में सारे गुनाहन के माफी जो हुक्म दे मुझा मौला ये तो मोटो तसा के नई जिंदगी अता कर गुनाहन का बचा बेफरमानियन जे कमन का बचा मासियतन का बचा नेक रस्ते ते हला हबीबन जो इश्क अता कर मदीने वाले साईं जी मोहब्बत अता कर हुजूर जो दर्जी सच्ची गुलामी नसीब कर हुजूर जो इश्क सजे नस नस में पैदा कर रघु रेशा तंदू तारू हबीबन जे इश्क से भरपूर कर दे जब मौला ए मुझे करीम रब जेके बीमार तन के शफा दे जेके बीमार तन के शफा दे बीमारन के शफा दे या अल्लाह कर्ज भरन जा कर्ज ला कर्ज भरन जा कर्ज ला ए मुझा मौला असा के ख्वार न कजाए ये मुझा मौला जनते कर्ज रुझा कर्ज ला जनते दर्द रुझा दर्द दूर कर या अल्लाह रे औलादन के साले औलाद अता कर रे औलादन के साले औलाद अता कर या अल्लाह जेके पुटन जा सिकाल उनके पुत्र अता कर या अल्लाह जन जो औलाद आहे तन जो औलाद के नेक साले फरमा बरदार कर सुन्नत शरीयत जो ताबेदार कर असांजे बचड़न के घर वारन के नेक साले बना या अल्लाह जन ते कूड़ा केस उनजा केस फतह फरमा या अल्लाह जेकी जायज मुरादू हिते खड़ी है उन जो मुरादू पूरियों कर हर एक बाने बानी जे दिलन जो उम्मीदू ऐं उमंगू तू जान वारो है मुझा मौला इन जमात जी हर हर मुराद के पूरो कर ए मुझा करीम रब ए मुझा मालिक मिठड़ा सोना रब
मिठा रब, मिठा रब, तुझे दर ते आया यूं साईं, असा के खाली न मोटा। असा डोही आयूं, खाती आयूं, गदला आयूं, किन्ना आयूं सही असी, किन्ना आयूं गदला आयूं असी। तुझी जात पाक आ, तुझी जात पाक आ मुझा मौला, असांजूं कसायूं कचायूं माफ़ कर ए मुझा मौला। या अल्लाह, जेके बेरोजगारनि खे पाक रोजगार अता कर। या अल्लाह, जिनके रोजगार में तंगियूं आहिनि उन जूं तंगियूं दूर कर, जिनके रोजगार में तंगियूं आहिनि उन जूं तंगियूं दूर कर, कुशादा रिज़्क़ अता कर। मौला, पराइन मोहताजुनि खां बचा, डिघी उम्र खां बचा, दुनिया जे ज़िल्लत ऐं रुसवाई खां बचा, कब्र जे अज़ाब खां बचा, आखिरत जे पुछाणनि खां बचा। जा मौला, ही बाना ही बानियूं तुझे रहमत जो ऐलान बुधी गॾु थिया आहिनि। मौला, तोखे वास्तो अथई मदीने वारे साईं जो, मिठे मोहम्मद करीम जो वास्तो अथई, हुजूर जे सोहणे सोहणे पाक चेहरे जो वास्तो अथई, हुजूर जे कारन घुंडीदार जुल्फन जो वास्तो अथई, हुजूर जे सोहणियुनि सोहणियुनि पाक अखनि जो वास्तो अथई, हुजूर जे नबूअत ऐं रिसालत जो वास्तो अथई, मिठे मदीने जो वास्तो अथई, मिठे मदीने जो वास्तो अथई, गुंबद खदरा जो वास्तो अथई, हुजूर जे अहले बैतन व ज़ामन जो वास्तो अथई, हुजूर जे असहाबन किरामन जो वास्तो अथई। मौला, अबू बकर जी सदाकत जो वास्तो अथई। साईं, तोरे उम्र जी अदालत मेड़ आंदी अथऊं, उस्मान जी सखावत जे सदके, हैदर जी इबादत ऐं शुजाअत जे सदके, ज़हरा जे सजदन जे सदके, ज़हरा जे गोढ़नि जे सदके, या अल्लाह, करबला जे शहीदन जो वास्तो अथई, सोने हुसैन जे मज़लूम रत जो वास्तो अथई, अली अकबर ऐं अली असगर जे शहादत जो वास्तो अथई, बीबी ज़ैनब जे ज़ारी जो वास्तो अथई। मुझा मौला, हुजूर जे साहबन ओहदो बदरो हुनैन जे गाज़िन ऐं शहीदन जो वास्तो, अशरतुल मुबशरीन जो वास्तो। मौला, असां ते राज़ी थी, जमी औलिया किराम जे सदके, बगदाद वारे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जो वास्तो अथई, अजमेर मौला ख्वाजा सुहरवर्द जो वास्तो अथई, बादशाह नक्शबंद जे सदके मौला करम कर, इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी जे सदके, मुझा मौला पीर मिठे जे सदके, मुझा मौला फजलाबाद वारे सोने घोट महबूब इलाही जे सदके, जब मौला असांजा हथड़ा खाली न मोटाए, असांजूं खाली झोलियूं भरपूर फरमा। या अल्लाह, असांजे दिलनि जूं जायज़ मुरादूं पूरियूं कर, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल कर।